أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قالوا أئنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتقي ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आया नंबर 90 नंबर आयात सूरह यूसुफ जी 12 नंबर सूरह क़ुरान जी। हाणे इन खां पहिरीं वारी आयात में जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे चयो त तव्हांखे ख़बर हुई त तव्हां छा कयो यूसुफ सां ऐं उनजे भाउ सां मतिलबु बिन्यामीन सां तव्हां छा कयो, तव्हांखे ख़बर हुई तव्हां छा कयो जॾहिं तव्हां जेको आहे इग्नोरेंट जॾहिं तव्हां जाहिलूं मतिलबु जाहिल हुयो, जॾहिं तव्हांखे अवेयरनेस न हुई, जॾहिं तव्हांखे ख़बर न हुई त तव्हां कयो छा था, जॾहिं तव्हांखे पंहिंजे कावड़ ते या पंहिंजी जेको शइ तव्हां एक्शन कयो था उन शइ जी ख़बर न हुई, जॾहिं तव्हां उन शइ ख़बर न हुई उन वक़्तु तव्हां यूसुफ सां ऐं उनजे भाउ सां छा कयो। उन खां पोइ हाणे यूसुफ अलैहिस्सलाम ॻाल्हाए रहिया आहिनि क़ालू इन्नका लअंत यूसुफ। पहिरियां उनजे भाइरनि चयो, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे इहा शइ चई, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि चयो त हाणे मिनिस्टर खे वज़ीर खे जेको इजिप्ट जो ऑलमोस्ट किंग जेको आहे उनखे यूसुफ अलैहिस्सलाम जी कीअं ख़बर पई। ज़ाहिरी ॻाल्हि उन्हनि जे भाइरनि जे ज़हननि में इहा शइ हणंदी हुई त असांखे इजिप्ट जो मिस्र जो वज़ीर मिस्र जो जेको किंग आहे असांखे ईअं छो थो चए त तव्हांखे ख़बर आहे त तव्हां यूसुफ सां ऐं उनजे भाउ सां छा कयो। त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जे ज़हननि में जेके ॻाल्हियूं हूंदियूं उन्हनि जेके कड़ियूं मिलायूं हूंदियूं त यूसुफ जी खे जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि खूह में उछलायो हुयो त उन वक़्तु उते कोई बि न हुयो सिर्फ़ु उनजे भाइरनि खां अलावा। याक़ूब अलैहिस्सलाम खे बि ख़बर न हुई, बिन्यामीन खे बि ख़बर न हुई त उन्हनि यूसुफ अलैहिस्सलाम सां छा कयो। इहा सिर्फ़ु यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई ऐं उनजे भाइरनि खे ख़बर हुई। बिन्यामीन सां उन्हनि जेको कयो इहा बि उन मिनिस्टर खे ख़बर नथी पइजी सघे ऐं जेको पंहिंजे पीउ सां इन्हनि कयो इहो बि ॿियनि खे ख़बर नथी पइजी सघे। हाणे इहे सभु शयूं असांखे जेको ॿुधाए थो उहो केरु थो ॿुधाए, किंग थो ॿुधाए, बादशाह थो ॿुधाए मिस्र जो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे सभु शयूं कड़ियूं जॾहिं हुननि मिलायूं त इहा ख़बर सिर्फ़ु उनखे ई हूंदी जेको यूसुफ हूंदो। हाणे हिते 3 ओपिनियंस आहिनि मुफ़स्सिरुनि जा। हिकिड़ो इहो त उनजे भाइरनि जेको आहे इहो चयो त इहो आहे ओपिनियन त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे किंग हुया, बादशाह हुया, वज़ीर हुया, वॾा वज़ीर हुया, त उनजो जेको ठहियलु हुयो, तख़्तु ठहियलु हुयो, उतां वेही ॻाल्हाईंदा, पहिरीं जेका बि गुफ़्तगू थी उतां वेही करे थी पंहिंजे उन्हनि जे भाइरनि सां। हाणे जॾहिं आया त उन्हनि जे वेझो आया त उन्हनि जे भाइरनि उनखे उन्हनि जी स्माइल मां उनजी जेका मुस्कुराहट आहे उन मां उन्हनि खे सुञातो। पर हाणे का गुफ़्तगू अहिड़ी आहे त यूसुफ अलैहिस्सलाम मुस्कुराईंदा छो इन गुफ़्तगू ते। ॿियो इहो आहे त चवंदा त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे पंहिंजो जेको ताज आहे उहो लाथऊं त उन्हनि खे हिते निशान हुयो, उहो निशान यूसुफ अलैहिस्सलाम खे हुयो, उनजे भाइरनि जेको आहे उन निशान मां यूसुफ अलैहिस्सलाम खे उन मां सुञातो। हाणे इहे 2 ओपिनियन आहिनि ऐं जेके एॾा फेमस न आहिनि। 3 ओपिनियन इहो आहे त भाइरनि जे ज़हन में जेके आहिनि उहे उन्हनि पंहिंजी चेन मिलाई त इहा ख़बर सिर्फ़ु यूसुफ अलैहिस्सलाम खे आहे। असां जॾहिं पहिरियों दफ़ो नाणो वठणु आयासीं मिस्र मां त असांखे हिकु उठ नाणे जो एक्स्ट्रा बि ॾिनो इन ई वज़ीर ऐं ॿियो असांखे पंहिंजा पैसा बि वापसि ॾिनाई। वरी उहो ई चए थो त यूसुफ सां तव्हां छा कयो। वरी उहो ई जेको हुयो दिलचस्प छो हुयो त तव्हां पंहिंजे भाउ खे जेको आहे उहो मूं वटि वठी अचो, उन एॾो असांखे ज़ोर छो कयो त पंहिंजे भाउ बिन्यामीन खे मूं वटि वठी अचो नेक्स्ट टाइम जॾहिं अचो। जॾहिं इहे सभु कड़ियूं उन्हनि मिलायूं त पोइ उन्हनि छा चयो, क़ालू इन्नका लअंत यूसुफ, तूं वाक़ई में तूं यूसुफ आहे। त इहे इन जेका आयत आहे इन जुमिले में 4 ज़ोर ॾिनल आहिनि। क़ालू इन्नका लअंत 2 दफ़ा तूं चयल आहे ऐं 2 दफ़ा ॿियो ज़ोर ॾिनल आहे। त इहो शइ तर्जुमो कोई केतिरो बि करे त इन शइ जो तर्जुमो नथो थी सघे कि जीअं सरप्राइज़ली कि तूं ई यूसुफ आहे त तमामु जेको आहे सरप्राइज़िंग वे में उन्हनि जेको आहे ताजुब सां चयो त तूं ई यूसुफ आहे। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था क़ाल अना यूसुफ वहादा अख़ी क़द मन अल्लाहु अलैना। यूसुफ अलैहिस्सलाम चयो त मां यूसुफ आहे ऐं हे मुंहिंजो भाउ अख़ी, मुंहिंजो भाउ बिन्यामीन, इहो मुंहिंजो भाउ आहे। मां यूसुफ आहे ऐं हे मुंहिंजो भाउ आहे। हाणे हिते अगरि मिसाल जे तौर ते जेको हुननि यूसुफ अलैहिस्सलाम सां कयो ऐं उनजे भाउ बिन्यामीन सां कयूं,
अगरि मिसाल जे तौर ते तव्हां ऐं असां मां कोई हुजे, हाणे यूसुफ अलैहिस्सलाम वटि अहिड़ी अथॉरिटी हुई अल अज़ीज़, उहा अथॉरिटी, उहा क़ुवत, उहा पावर जेको हुयो, अगरि पंहिंजे कंहिंखे बि माराए बि छॾींदा त उन खां कोई पुछण वारो न हुयो। उन्हनि वटि एतिरो पावर, एतिरी अथॉरिटी हुई जेको उन खां कोई बि न पुछे हा। मिसाल जे तौर ते असां सां कोई अगरि ईअं करे हा, तव्हां सां कोई ईअं करे हा, त असां त ईअं चऊं था त जेके असांखे पावर अथॉरिटी हुजे हा कुझु करण जी, त ईअं चऊं त हिननि सभिनि खे 9 ॼणनि खे के जंग में खूह खोटियो, 9 खे खूह में उछलायो ऐं मथां नांग बि छॾे ॾियो, त हिननि खे ख़बर पए त केतिरी तकलीफ़ ईंदी आहे जॾहिं की ॿार खे खूह में उछलायो आहे। पर यूसुफ अलैहिस्सलाम हुननि सां का बि कहिड़े बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि न कई जंहिंमां हुननि खे इहा शइ साबित थिए त यूसुफ अलैहिस्सलाम असांखे उहा शइ ॿुधाए थो जेको असां हुननि सां कयो आहे। हाणे इन मां 2 ॻाल्हियूं, जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाब ॿुधायो पंहिंजे पीउ याक़ूब अलैहिस्सलाम खे, त याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि खे छा चयो त पंहिंजो ख़्वाब भाइरनि खे न ॿुधाइजांइ, भाइरनि खे न ॿुधाइजांइ, छो जो शैतान इंसान जो खुलो दुश्मन आहे। तुंहिंजा जेके भाइर आहिनि उहे ख़राबु न आहिनि, जेको शैतान आहे उहो ख़राबु आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढे हूंदे खां इहा शइ ख़बर हुई त मुंहिंजा भाइर जेके आहिनि उहे सही आहिनि, इहो जेको शैतान आहे इहो विढ़ाए थो असांखे। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उनखे इहा शइ ख़बर हुई त जेके मुंहिंजा भाइर आहिनि उहे ख़राबु न आहिनि। तॾहिं उन पंहिंजे भाइरनि खे, हाणे उन पोज़ीशन में हुया जो सभु कुझु करे सघनि पिया, पर उन्हनि जेको आहे छा चयो, उन्हनि चयो त क़ाल अना यूसुफ, मां यूसुफ आहियां, ऐं हे मुंहिंजो भाउ, आख़िर हे मुंहिंजो भाउ आहे बिन्यामीन लाइ चयो क़द मन अल्लाहु अलैना, ऐं बेशक अल्लाह सुब्हानो ताला जे इहो असांजे मथां फेवर आहे, इहा अल्लाह असांजे मथां बाहि आहे, कंहिंजे मथां, मुंहिंजे ऐं बिन्यामीन जे मथां, इहा अल्लाह सुब्हानो ताला जी फेवर आहे, बाहि आहे। हाणे फेवर जेका आहे उहा बाहि, उहा कहिड़ी बाहि आहे? उनखां पोइ अॻिते वारी आयत में जेको यूसुफ अलैहिस्सलाम कंटिन्यू चवनि था, ॿियो छा था चवनि फेवर मां, हाणे हिते इलाही शयूं निकिरनि थियूं त फेवर कहिड़ी आहे। फेवर इहा त यूसुफ अलैहिस्सलाम ऐं बिन्यामीन जेको बि उन्हनि सां ज़ुल्म थींदो रहियो हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विधो वियो, उनखां पोइ उनखे सेल कयो वियो, उनखां पोइ सॼी ज़िंदगी पंहिंजी जवानी, बचपन खां वठी जवानी ताईं घर में नौकर हुया, वरी उन्हनि ते ज़ना जो इल्ज़ाम लॻो, उनखां पोइ उन कूड़े इल्ज़ाम जे करे जेल में विया। सॼे इन पीरियड में उन्हनि जेको आहे पंहिंजो ईमान ऐं उहो बरक़रार रखियो, पंहिंजो जेको फेथ हुयो, पंहिंजो जेको ईमान आहिनि उहो बरक़रार रखियो, ऐं हर वक़्तु अल्लाह जो शुक्र कयूं ऐं सब्र कयूं, ऐं अल्लाह जी रहमत मां उमेद हुई उन्हनि खे। त इहे जेके शयूं हुयूं, इहो सॼो अरसो उन्हनि पंहिंजो पाण वटि होल्ड कयूं। बिन्यामीन सां बि जेको ज़ुल्म थींदो रहियो, उन्हनि बि इन शइ ते पंहिंजो अल्लाह सुब्हानो ताला में उमेद हुई उन्हनि खे, ऐं अल्लाह सुब्हानो ताला में उन्हनि खे, उन्हनि जेको सब्र कयो ऐं उन्हनि खे दिलि में ईमान हुयो। त हिकिड़ी त फेवर इहा आहे मुंहिंजे मथां ऐं मुंहिंजे भाउ जे मथां, हिकिड़ी फेवर इहा आहे। ॿी फेवर इहा आहे त अल्लाह सुब्हानो ताला असांखे सभिनि खे मिलाए छॾियो, मूंखे मुंहिंजो भाउ बिन्यामीन ॾिनई, हाणे तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, इहा बि फेवर थी सघे थी त भाइर जेके आहिनि उहा पाण में यूनाइट थी विया, असां पाण में मिली विया। टी फेवर जेको उन्हनि खे जेको अंदरि जो रिलीफ, जीअं मिसाल जे तौर ते नंढे हूंदे खां अगरि कंहिंखे को टॉर्चर थिए थो, को अहिड़ो उन सां, या उनजो पीउ माउ, या उनजा भाउ भेण, या उनजा उस्ताद उन ॿार सां को अहिड़ो ज़ुल्म कनि था जेको उहो उन कंहिंखे ॿुधाए थो सघे, न ई वरी उहो कंहिंसां उहा शइ शेयर करे सघे थो, त उहा अंदरि में जेका शइ हूंदी आहे, साइकोलॉजिस्ट चवनि था त उहा शइ वॾे हूंदे ताईं ॿार में हूंदी आहे। जॾहिं उहो ॿारु वॾो थी वेंदो आहे, तॾहिं बि जॾहिं जॉब कंदो आहे, उनखे पंहिंजा ॿार थी वञनि, तॾहिं बि उहो ख़ौफ़ अंदरि में हूंदो आहे, जेसि ताईं की उहा शइ उनजे दिलि मां निकिरे न। यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे जेका शइ ॿुधाई, चई त मां यूसुफ आहे, त उन्हनि जी जेको उहा अंदरि वारी शइ हुई उहा निकिरी वई, उहो उनखे रिलीफ मिलियो, उहो उन्हनि जे दिलि खे पीस मिलियो। आख़िर में इहो बि थी सघे थो त अल्लाह सुब्हानो ताला तव्हां ते जेको आहे असांखे फेवर ॾिनी आहे, मूंखे ऐं बिन्यामीन खे तव्हांजे मथां फेवर ॾिनी आहे। इहे जेके शयूं इन मां मुफ़स्सिरून कढियूं त इहे शयूं थी सघनि थियूं। अच्छा, उनखां पोइ छा चयूं, क़द मन अल्लाहु अलैना इन्नहु मन यत्तक़ी व यस्बिर फ़इन्नल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन। इहो बेस्ट पार्ट आहे हिन आयत जो, इन्नहु मन यत्तक़ी व यस्बिर, ऐं जेको परहेज़गारी कंदो आहे, जंहिंखे तक़वा आहे। तव्हां जुमे जे ख़ुतबे में ॿुधंदा हूंदव इत्तक़ुल्लाह, तक़वा, ॿ शयूं, तक़वा ऐं सब्र। त बेशक जेको परहेज़गारी कंदो आहे ऐं सब्र कंदो आहे, त अल्लाह सुब्हानो ताला जेके अहसान करण वारा आहिनि उन्हनि जो अजर ज़ाया न कंदो आहे, जेके भलायूं कंदा रहंदा आहिनि उन्हनि जो अजर ज़ाया न कंदो आहे। हाणे अहिड़े 3 शयूं हिते, हिकिड़ो त जेके तक़वा वारा आहिनि इत्तक़ी,
ॿियो हिते सबुरु आहे। हाणे हिते अगरि स्टेटमेंट इहो ॾिसिजे त मिसाल जे तौर ते तव्हां अगरि कंहिंखे चओ था त अल्लाह सुब्हानहू व तआला जेको तक़वा वारो आहे ऐं जेको सबुरु वारो आहे, इन्हनि जो अल्लाह सुब्हानहू व तआला तक़वा ऐं सबुरु ज़ाया अजुर जेको इन जो तक़वा ऐं सबुरु ज़ाया न कंदो। इन मां जुमिलो ईअं थो ठहे, पर न, हिते यूसुफ अलैहिस्सलाम चवनि था त जेको तक़वा वारो आहे ऐं जंहिंखे सबुरु आहे उन्हनि जो अजुर जेको आहे अल्लाह सुब्हानहू व तआला अहिड़नि भलारनि खे, अहिड़नि अहसान करण वारनि खे अल्लाह सुब्हानहू व तआला अजुर ॾींदो आहे। त जंहिंखे तक़वा आहे ऐं जंहिंखे सबुरु आहे उहे मोहसिनीन मां आहिनि। हाणे तक़वा छा आहे ऐं सबुरु छा आहे? असां ॿुधंदा आहियूं तक़वा ऐं सबुरु क़ुर में इलाही जॻहियुनि ते मेंशन थियल आहे। सबुर जे बारे में तव्हांखे ख़बर आहे त इलाही जॻह ते क़ुर में मेंशन थियल आहे। सबुर जी वॾी हिकिड़ी वैल्यू आहे। ऐं तक़वा छा आहे? तव्हां जुमे जे ख़ुतबे में ॿुधंदा हूंदव इत्तक़ुल्लाह इत्तक़ुल्लाह, हितां ॿुधंदा हूंदव शुरू में बि आख़िर में बि। त तक़वा जी माना छा आहे? तक़वा जी माना इहा आहे त जॾहिं तव्हांखे जी मर्ज़ी हुजे, जॾहिं तव्हांखे चॉइस हुजे त तव्हां को ग़लति कमु करे सघो था, तव्हांजी इनसाइड फीलिंग तव्हांखे इजाज़त आहे तव्हां करे सघो था, या वरी ॿाहिरियों माण्हू कोई अची तव्हांखे चए थो की ग़लति कमु करण लाइ ऐं तव्हां उहो ग़लति कमु करे सघो था, पर तव्हां उहो ग़लति कमु नथा कयो। छाजे करे? जो तव्हां जेको आहे खे ख़बर आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला ॾिसे थो ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला इन शइ खां मना कयो आहे। तव्हां हिकिड़ो अहिड़ो कमु जेको तव्हां करे सघो था, पर तव्हां पंहिंजो पाण खे रोकियो था, तव्हां ब्रेक था आणो, तव्हां स्टॉप था कयो पंहिंजे पाण खे उन ग़लति कम लाइ। छाजे करे? जो तव्हांखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे या अल्लाह जी अवेयरनेस आहे त अल्लाह अज़्ज़ व जल इन शइ खां मना कयो आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला ॾिसे थो, त उनखे चवंदा आहिनि तक़वा। तव्हांखे इहा तक़वा आहे। हर इंसान खे इनसाइड फीलिंग हूंदी आहे, ग़लति कमु करण जी नेचुरल शइ आहे, पर उन शइ खे रोकण लाइ नेचुरल फोर्स आहे हिकिड़ो, हर कुदरती हिकिड़ो फोर्स आहे ग़लति कमु करण जो, उन फोर्स खे तव्हां रोकियो था त उनखे चवंदा आहिनि तक़वा। त जॾहिं तव्हां में तक़वा आई, जॾहिं तव्हां सिधे रस्ते ते आहियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तक़वा अची वई, सिधे रस्ते ते आहियो, त अॼुकल्ह जे दौर में उन खां पोइ तव्हांखे सबुरु लाज़मी आहे। सबुरु तव्हांखे ज़रूरु खपे, छो जो तव्हां वटि तव्हांजा पंहिंजा माण्हू, तव्हांजा दोस्त, कॾहिं तव्हांजा फैमिली मेंबर तव्हांखे उहे ग़लति राह ते हलण जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदा। तव्हांखे शैतान जेको आहे हर रूप में अची करे तव्हांखे ग़लति राह ते हलाइण जी कोशिशि कंदो। त उन जे लाइ तव्हांखे छा खपंदो? सबुरु खपंदो। को माण्हू अची कावड़ सां तव्हांखे ॻाल्हाए थो, को अची तव्हांखे को नुक़सानु थो ॾिए, कुझु बि करे थो, त उन जे लाइ तव्हांखे सबुरु खपे, छो जो तव्हां वटि तक़वा आहे। तव्हां ग़लति कमु नथा करणु चाहियो, तव्हां कंहिंखे गार नथा ॾियणु चाहियो, तव्हां कंहिंसां दड़के सां नथा ॻाल्हाइणु चाहियो, तव्हां नज़रूं पंहिंजो जेके उनखे बचायो था, तव्हां पंहिंजा क़दम अहिड़ियुनि जॻहियुनि ते नथा खणी वञो जिते गुनाह थींदो हुजे, तव्हां पंहिंजी अखियुनि खे बचायो था, तव्हां ग़लति ॻाल्हियूं नथा ॿुधणु चाहियो, तव्हां ग़ीबत नथा ॿुधणु चाहियो। जॾहिं इहा शइ आहे इनसाइड तव्हांखे तक़वा अची वई, त तव्हांखे सबुरु खपे। हाणे सबुरु छा आहे? सबुरु जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे ॿाहिरां सर्कमस्टेंसिस अहिड़ा हुजनि जेके तव्हांखे अहिड़ी तकलीफ़ पहुचाइनि जो तव्हां उन तकलीफ़ बर्दाश्त करण खां न करे सघो, ऐं तव्हां जेको आहे ब्लास्ट थी वञो, ऐं तव्हां उहो अल्लाह सुब्हानहू व तआला जी अवेयरनेस तव्हां मां ख़तमु थी वञे। त उहे शयूं जेके आहिनि ॿाहिरियों जेको फोर्स आहे, हिकिड़ो आहे इनसाइड तक़वा, तव्हांखे इनसाइड फोर्स आहे, तव्हां पंहिंजे पाण खे रोकियो, ब्रेक खईं। ॿियो इहो त सराउंडिंग में को माण्हू अची वियो, तव्हांखे अहिड़ी ॻाल्हि कई तव्हांखे पसंदि न आई, ऐं या वरी तव्हां जेको आहे को अहिड़ो अमल कंदे ॾिसो था, ॿुधो था, ॿाहिरां सर्कमस्टेंसिस अहिड़ा थी विया, तव्हां को लॉस थी वियो, नुक़सानु थी वियो। चवंदा आहिनि सबुरु जेको आहे उहो आहे जेको हदीस में आहे त जेको पहिरियां मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे, उनजो को प्यारो हिन दुनिया मां हलियो थो वञे, ऐं उनखे अची कोई ॿुधाए थो त जेको तुंहिंजो प्यारो आहे उहो हिन दुनिया मां हलियो वियो, त उनजा पहिरियों जेको रिएक्शन आहे, उहो रिएक्शन कहिड़ो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि, रोईंदो त हर कोई आहे, रोइण में कोई अहिड़ो इशू न आहे, पर उहे ज़बान मां कहिड़ा लफ़्ज़ था निकिरनि ऐं उहो कहिड़ा एक्शन थो करे, उहो जेको पीरियड आहे उहो तमामु इम्पॉर्टेंट आहे। बाक़ी 2-3 ॾींहंनि खां पोइ त हर कोई चुप करे वेही रहंदो आहे, हर कोई चवंदो आहे मां सबुरु कंदुसि, उहो हर कोई चुप, पर पहिरियों जेको फस्ट मूमेंट आहे जॾहिं तव्हां उहा शइ ॿुधो था, जॾहिं तव्हां सां कोई ॻाल्हाए थो, को अहिड़ो माण्हू आहे जेकी अवेयरनेस कोन्हे, तव्हां सां उहो ॻाल्हाए थो ऐं तव्हांखे ॻाल्हि नथी वणे, त पहिरियां तव्हां उन सां कीअं था रिएक्ट कयो, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त उते तव्हांखे सबुरु जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां वटि तक़वा आहे त पोइ तव्हांखे सबुरु बि खपे। हाणे तक़वा ऐं जेको आहे सबुरु अची वियो, त उनखां पोइ मोहसिनीन छा आहे? मोहसिनीन जीअं हिकिड़ो हूंदा आहिनि मुस्लमान, ॿिया मोमिन ऐं टियों मोहसिन।
मुसलमान उहे आहिनि जेके जैसे इस्लाम क़बूल कनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखां पोइ अल्लाह जे किताब ते, अल्लाह जेके बि किताब आया आहिनि अल्लाह जे नबियुनि ते ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते, इन्हनि सभिनि ते ईमान आणनि, उहो मुसलमान आहे। उनखां पोइ उनखां वधीक कैटेगरी आहे, उनजी दिलि में अञा ईमान वधीक आहे, उहा हिकिड़ी उनखां मुसलमान खां वधीक कैटेगरी आहे, उहा मोमिन आहे। उनखां पोइ जेका अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां सभ खां वधीक सुपीरियर कैटेगरी आहे, उहा आहे मोहसिन जी। उहा आहे कहिड़ी? मोहसिन जी, जेके हूंदा आहिनि मोहसिनी, जेके चवंदा आहिनि मोहसिन। हाणे मोहसिन जेके आहिनि उहे छा आहिनि? इहा जेका कैटेगरी आहे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला जी नज़र में तमामु हिकिड़ी वॾी कैटेगरी आहे, जंहिंखे चवंदा आहिनि मोहसिन। हिन जे बारे में क़ुर में इलाही ज़िक्र थियल आहे त जॾहिं तव्हां वटि तक़वा आहे ऐं तव्हां वटि सब्र आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां तव्हां मोहसिनीन मां थी वेंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला वटि तव्हां जे अॻियां तव्हांजी कैटेगरी जेका आहे उहा हाईएस्ट थी वेंदी। इन में जेको आहे न पैसे जी ॻाल्हि थी अचे, न ॿी कंहिं ॻाल्हि जी थी अचे, इन में ॻाल्हि थी अचे त तव्हां केतिरा परहेज़गार आहियो, तव्हां में केतिरो तक़वा आहे ऐं उनखां पोइ तव्हां में केतिरो सब्र आहे। त इहे ॿ शयूं जॾहिं तव्हां में अची वयूं त उनखां पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां तव्हांजो जेको दर्जो आहे उहो हाईएस्ट दर्जो थी वेंदो एज़ अ मुस्लिम। तव्हां जेको आहे अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां मोहसिनीन वारनि मां थी वेंदो। ऐं उहे मोहसिन, हाणे मोहसिन जेके आहिनि उहे केरु आहिनि? मोहसिनीन केरु आहिनि? जॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला इलाही दफ़ा जंहिं क़ुर में फरमायो आहे एहसान करण वारा, मोहसिन करण वारा, जीअं मिसाल जे तौर ते तव्हां सां कोई कुझु ग़लति थो करे त असांजे दीन में इहा शइ आहे, अगरि तव्हांखे कोई चमाट थो, तव्हांजे कोई पुराणनि क़ानून में, जेके पुराणा किताब आहिनि अल्लाह ताला उन्हनि जेके क़ानून रखिया आहिनि त अखि जो बदिलो अखि आहे, नक जो बदिलो नक आहे, कन जो बदिलो कन आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे दीन में इहा शइ आहे, अगरि तव्हांखे कोई जेतिरी तकलीफ़ पहुचाए थो तव्हांखे पूरो राइट आहे तव्हां ओतिरी तकलीफ़ पहुचायो, पर इहो मुमकिन ई न आहे। मिसाल जे तौर ते अगरि कोई तव्हांखे चमाट हणे थो ऐं उन चमाट जी जेका स्पीड आहे उहा 10 स्पीड आहे ऐं तव्हां उनखे चओ था मां बि इनखे चमाट हणंदुमि, तव्हां उनखे चमाट जेका हई उनजी स्पीड 15 स्पीड आहे, उन जेका तव्हांजो फोर्स वधीक आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां ओतिरो बदिलो न वरितो, तव्हांजा दर्जा 5 दर्जा जेको आहे उहा वधी वियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो तव्हांखे गुनाह थींदो छो जो तव्हां उनखे वधीक कयो। त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो जॾहिं तव्हांखे का ॻाल्हि न वणे तव्हां बदिलो बिल्कुलु वठी सघो था, पर अगरि तव्हां माफ़ु कयो त उहो जेको आहे उहो सब्र कयो, अगरि तव्हां सब्र कयो त उहो एहसान करण वारा आहिनि, उहे जेके माण्हू आहिनि उहे मोहसिनीन मां आहिनि। ऐं उहो सब्र तव्हांखे कीअं ईंदो? जॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां झुकंदव ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरंदव ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला जे रस्ते ते हलण जी कोशिशि कंदव, त उहो सब्र तव्हांखे तॾहिं ईंदो। ईअं न आहे त कोई चए त हा मूं वटि सब्र आहे, पर न, इहो तॾहिं ईंदो सब्र जॾहिं तव्हांखे अल्लाह जी अवेयरनेस हूंदी त तव्हांजूं अखियूं काॾे थी वञनि, तव्हांजा हथ काॾे था वञनि, तव्हां जेको आहे कहिड़ियूं शयूं ॿुधो था, तव्हां ग़लति ॿुधो था त उन ते कहिड़ो रिएक्शन था कयो, तव्हांखे कोई ग़लति चए थो त उन सां तव्हां कीअं था बिहेव कयो, तव्हां उनखे अल्लाह जा अहकाम ॿुधायो था नथा ॿुधायो। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे काउंट थियूं आहिनि जॾहिं तव्हांखे ख़बर आहे। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अगरि तव्हां जेको आहे इबादत कयो त जॾहिं तव्हां इबादत कयो था त अहिड़े नमूने कयो जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला खे तव्हां ॾिसो था। अगरि एतिरो न आहे अल्लाह सुब्हानहु व तआला अहिड़े नमूने एतिरो तक़वा कोन्हे, एतिरो ईमान कोन्हे, नथा ॾिसो ऐं अहिड़े नमूने इबादत नथा कयो, त कम अज़ कम ईअं सम्झो त अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ॾिसे थो। जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे ॾिसे थो, इहा शइ अची वई असांजे अंदरि में, त पोइ छा थींदो? जॾहिं बि तव्हांजो जेको बि एक्शन हूंदो तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻु में सोचींदो त अल्लाह अज़्ज़ व जल सोचे थो, मां इहो ग़लति कमु अल्लाह सुब्हानहु व तआला ॾिसे थो। जॾहिं मां इहो ग़लति कमु कयां थो अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे ॾिसे थो। जॾहिं मां काॾे नज़रूं खणी ॾिसां थो अल्लाह ताला ॾिसे थो। मां छा थो ॻाल्हायां अल्लाह सुब्हानहु व तआला ॾिसे थो। हर शइ रिकॉर्ड थी थिए। इहा शइ आहे तक़वा। ऐं जॾहिं इहा शइ अची वई त उन्हनि जो जेको दर्जो आहे उहो मोहसिनीन मां आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़बर हुई जॾहिं उन्हनि खे ज़ना जी तरफ़ घुरायो वियो, जॾहिं उहे मिनिस्टर जे घर में हुया, मिनिस्ट्री वाइफ उन्हनि ते इल्ज़ाम हुयो, त इहो यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे पाण खे रोकियो। इहा उन्हनि जी तक़वा हुई ऐं उन्हनि खे ॿाहिरि जेको थिए पियो उन्हनि ते सब्र कयो। जंहिं जेल में वञणु पसंदि कयो, जॾहिं जेल में विया उते बि जेको जेल खाने जो साथी आहे उन्हनि खे चयो त इहो अल्लाह सुब्हानहु व तआला जी असांजे मथां फेवर आहे ऐं पूरनि नास अलनास सॼनि इंसाननि जे मथां फेवर आहे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे ॿुधाए थो त तव्हां जेको आहे जेको बि कयो आहे
उहो ठीकु आहे, जेको कयो आहे उहो थी वियो, पर अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत मां नाउमीद न थियो। अगरि हाणे बि तव्हां में तक़वा आहे ऐं सब्र आहे, तव्हां जेको आहे मोहसिनीन मां थी वेंदो। ॿियनि लफ़्ज़नि में पंहिंजे भाइरनि खे चए थो त तव्हां वटि अञा जेको तव्हां कयो आहे उन्हनि जी अल्लाह खां माफ़ी वठो ऐं अल्लाह सुब्हानहू तआला तव्हांखे बिल्कुलु माफ़ु करे छॾींदो ऐं तव्हां बि मोहसिनीन वारनि मां थी वेंदो। त इहा शइ जेका आहे इहा सभिनि लाइ आहे, तव्हांजे लाइ बि आहे, मुंहिंजे लाइ बि आहे। त अल्लाह अज़्ज़ व जल असांखे मोहसिनीन करण वारनि मां करे मोहसिन करे ऐं अल्लाह सुब्हानहू तआला असांखे तक़वा वारो करे ऐं सब्र वारो करे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त इलाही माण्हू इलाही परहेज़गार हूंदा आहिनि, नेक हूंदा आहिनि, पोइ उहे चवंदा आहिनि हर ॻाल्हि ते सब्र कयो। असांजे दीन में इहा शइ कोन्हे त तव्हां हर ॻाल्हि ते सब्र कयो। मिसाल जे तौर ते अगरि कोई केॾे वञे थो त मुंहिंजो कंहिं हक़ु खाधो आहे, मुंहिंजा कंहिं पैसा खाधा आहिनि, उनखे अगरि कोई चए थो तूं उन ते सब्र कर, अल्लाह सुब्हानहू तआला तोखे ॿी जॻह ते ॾींदो। न, उहे पैसा उनजा आहिनि, उनजो हक़ु आहे, उहो उनखे वठिणा आहिनि। कहिड़े नमूने जेको लायर करे कानून जे तहत वञे उनखे चए उहे पैसा उनजा आहिनि, उहो उनजो महिनत सां कमाइनि। मां अगरि उनखे चवां त न तूं सब्र कर, इहे पैसा हिन खां न वठि, त मां ग़लति थींदुमि, मां अल्लाह सुब्हानहू तआला जो पैगाम उन्हनि ताईं नथो पुॼायां। कंहिंजी को जाइदाद खाई वियो आहे, मां उनखे चवां त तूं सब्र कर, अल्लाह सुब्हानहू तआला तोखे ॿी ॾींदो, इन जो मक़सदु इहो त मां अल्लाह जो कानून खां हट के उनखे मशवरो थो ॾियां। न, अल्लाह सुब्हानहू तआला चयो आहे जेका जाइदाद जंहिंजी आहे उहा उनजी आहे, उनखे उनजो हक़ु ॾिनो वञे। त जॾहिं उनखे इहा शइ ॿुधाई वेंदी तूं सब्र कर, तूं निमाज़ पढ़ ऐं जेको अल्लाह सुब्हानहू तआला तोखे पाणे ई ॾींदो, त मां उनखे इहा शइ ग़लति थो ॿुधायां। तव्हां अगरि कंहिंखे मशवरो ॾियो त अल्लाह जे कानून जे हिसाब सां मशवरो ॾियो, ईअं न आहे त तव्हां उनखे अल्लाह जे कानून खां मथे उनखे मशवरो ॾियो। अल्लाह सुब्हानहू तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह सुब्हानहू तआला असांखे सिधे रस्ते ते वञण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे तक़वा वारो ऐं सब्र वारो करे त जीअं असां मोहसिनीन थी सघूं। अल्लाह सुब्हानहू तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।